बता रहा नहीं काने तैयारिया बाबा वञो पा सूबेदार साहब चयो अचे चांहि पी वञो पोइ वरी वेंदासीं बनियूं घुमण हाँ वाह 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 जो काला पत्ते के तरह जी वडेरो चीतो आ वो कीतो आ हल हे बि मोत पर दे वडे रे चवण ते हलंदो हलो सही हलो त बनी वली घुमो हलो तूं बि हलंदे छा सही बिल्कुल बाना ना बाजी चीतो आ जाने काडे तयार तोखे चयोसि त ॻाल्हि न कजांइ बस सही दिमाग में लगी आज सही हलो वे हो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम अस्सलाम खैरा साईं खुश आयो खैर दुआ अल्लाह ताला खुश कंदो साईं पंहिंजे सिर खे मालिक जो रब जो करम आहे गंज आहे पर हिकु नंढिड़ो मसइलो खणी वियो आहियां मुंहिंजो सहुरो गुज़ारे वियो आहे मुंहिंजी घरवारी थी वई वीचारी शोरीशिनी ऐं मुंहिंजी ससु वीचारी थी वई रनज़ाल उनजे लाइ तव्हां चङनि चङनि अचूं था त वंडड़ो वठूं था रमज़ान जो भलारो महीनो आहे ज़कात बि आहे ख़ैरात बि आहे फितरो बि आहे जेको तव्हांखे मालिक ॾे त उनजी राह में ॾियो बाक़ी पंहिंजे सिर खे अल्हम्दुलिल्लाह गंज आहे पंहिंजे सिर खे का बि गणती बि कोन्हे का बि ज़रूरत बि कोन्हे का बुख बि कोन्हे बाक़ी सिर्फ़ु इहो आदो मुंहिंजी जेकी घरवारी आहे वीचारी यतीम थी वई आहे ऐं मुंहिंजी जेकी ससु आहे वीचारी उहा वीचारी रनज़ार थी वई आहे भोतार साईं इन जे लाइ तव्हांजो नालो ॿुधी आयो आहियां ॿियो अलाह ताला ख़ुशि करे ॿियो मिड़ई ख़ैरु आहे तोखे हेॾो गंज आहे त बि असां ने भॻो आहे छा मसइलो आहे तुंहिंजो हल तूं छका चिड़ियो बीठो आहे तोखो त मां कोन थो वठां न बाबा मां त भोतार खां थो वठां ॾिस कीअं सुठो लॻो बीठो आहे ॾिस खिले थो ख़ुशि थो थिए बोतार कोन ॾींदो तूं वञ बाबा वञ चार कहिड़ो भला तव्हां खां थो वठां मां त रईस खां थो वठां रईस ने उमेद सम्झी आयो आहियां इहा सॼी दुनिया उमेदुनि ते क़ाइमु आहे तव्हां यार तव्हां जहिड़नि माण्हुनि सॼे मुल्क जो ॿेड़ो ॿोड़ियो आहे तव्हां जहिड़नि चमचनि त मारियो आहे भोतारनि खे को नेकी जो कमु करणु ॾियनि ई कोन था सॼो ॾींहुं असांजो मूड ख़राब करे छॾे हलणो बनी ते को हल यार तूं थाका तो चिड़ी परेशान तो छी दे त भोतार थो तोखे छा थो थिए तूं छाका तो बूढ़े बूढ़ो ख़राब करे ॾिसी दज कढियूं बीठो आहे बोतार छॾियो हिनखे अलाए किथां हलो त हलो भला तव्हांजे गंज ॾिनो आहे मूंखे पंहिंजे सिर जी का बि गणती कोन्हे मूंखे कुझु न खपे पंहिंजे लाइ पर मुंहिंजी ससु वीचारी रनज़ार थी वई आहे ऐं मुंहिंजी घरवारी वीचारी यतीम थी वई आहे बाबा उन्हनि जे लाइ यतीमनि जो तव्हां उमेद करे कुझु त ॾियूंसीं छॾियोसि साईं हेड़ा घणा आहिनि घणा केतिरनि खे ॾींदो वो मुंहिंजा अदा तूं छाकाणि तो चिड़ी यार ॾे त भोतार थो तोखे छाजे लाइ थो इहो अंदरि तुंहिंजो सड़ी जो जल न थिए भला ॿुध सिधी ॻाल्हि ॿुधाए भला मूंखां अॻु में तूं भला वंडो वठण आयो आहीं या भोतार खां जो एॾो थो मुंहिंजी मुखालफ़त करी अंधो आं मंडो आं ॾिसी कोन त भोतार सां गॾु आं वञूं था ॿिन्हिनि ते बाबा अंधनि मंडनि जी ॻाल्हि न आहे हर को ग़रीब आहे हर को दुनिया सॼी ईअं आहे मां हिकिड़े मयार छो थो ॾियां भा भोतार ॾे थो वंडु गंज अथसि अलाह जो बाबा तव्हांखे वंडु ॾियणो पवे हेॾे जॾहिं अलाह जा गंज अथई त पंहिंजी ज़ाल खे बि ॾे पंहिंजी ससु खे बि ॾे न ॻाल्हि ॿुध ॿुधाए तुंहिंजी ससु बेवा थी वई हा मुंहिंजो सोरो मरी वियो तुंहिंजी ज़ाल उहा छोरी छिनी हा न भाउ हुनजो पीउ मुंहिंजो सोरो वीचारो मरी वियो छोरी छिनी थी वई न बाबा पोइ हेॾे अलाह जा गंज बि थिए त इहे ॿ भाती तूं हलाए नथो सघीं वरी बि पिनण आयो आहे हिते हा उहो भाउ सम्झ न तूं ॻाल्हि सम्झी नथो न इशारो त इहो ई आहे न बाबा मां पिनण त आयो आहियां न मां तव्हां खां कहिड़ो फुर या धाड़ो हणण आयो आहियां शमी बाबा सीखे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो